अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आओ यहाँ सायरा सुमरो आओ यहाँ पेरिया गुल सब खबर का नजर हेडलाइन ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ॿिनि ॾींहं जे दौरे ते चीन पहुची वियो। बीजिंग पहुचण ते चीन जे आला अमलदारनि सदर ट्रंप जी आजियां कई। पंहिंजे दौरे दौरान ट्रंप चीनी सदर समेत अहम शख्सियतुनि सां मुलाक़ातूं कंदो। ईरान जंग समेत ॿियनि मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। अमरीकी सदर चीन खे अमरीकी मंडियनि ताईं पहुच ॾियण बाबति आगाही पिणु ॾिनी। ऐवानी सदर में मुख़्तलिफ़ शोबनि में आला कारकर्दगी ॾेखारींदड़ अहम शख्सियतुनि खे अवार्ड ॾियण वारी तक़रीब। सदर आसिफ अली ज़रदारी मुख़्तलिफ़ शोबनि सां लाॻापियल शख्सियतुनि खे अवार्ड ॾिना। तवानाई जे शोबे में सुधारनि ते वफ़ाक़ी वज़ीर अवैस लगारी खे हिलाले इम्तियाज़ सां नवाज़ियो वियो। निजकारी बाबति सलाहकार मोहम्मद अली बि हिलाली इम्तियाज़ जो एहसास ॾिनो वियो। क्रिकेटर शाहिद अफरीदी ऐं जबल चाढ़ो शहरोज़ काशिफ खे बि हिलाले इम्तियाज़ एवार्ड सां नवाज़ियो वियो। शहज़ोर काशिफ जो एवार्ड संदसि वालदा वसूल कयो। बहरीन जे सिफारतकार मोहम्मद इब्राहिम मोहम्मद अब्दुल कादिर खे ए सितारे इम्तियाज़ सां नवाज़ियो वियो। जमहूरियत लाइ ख़िदमतूं ॾियण ते नवाबज़ादा नसरुल्ला खान मरहूम, अदब जे शोबे में अताउल हक़ कासमी ऐं इरफानुल हक़ सिद्दीकी मरहूम खे निशाने इम्तियाज़ एवार्ड ॾिनो वियो। चीन पाकिस्तान के ईरान ऐं अमरीका में टियाकड़े जूं कोशिशूं वधीक तेज़ करण जी दरख़्वास्त करे छॾी। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार सां चीनी परॾेही वज़ीर वांग ई जो टेलीफोनिक राब्तो। चीनी परॾेही वज़ीर चयो आहे त पाकिस्तान हुरम्स वारो लंघ खोलण जे हवाले सां मसइलनि जे हल में किरदार अदा करे। चीन पारां पाकिस्तान ते जल्द अमन जी बहाली लाइ कोशिशूं जारी रखण ते ज़ोर। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त दिल्ली ऐं काबिल में को बि फ़र्क़ु नाहे। ओलहंदी ए सरहद हुजे या उभरंदी, हिन वक़्तु ॿिन्हिनि सरहदनि ते हिकु ई दुश्मन आहे। काबिल हुकूमत भारत जी प्रॉक्सी बणियल आहे। क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे ख्वाजा आसिफ वधीक चयो आहे त काबिल असांखे दहशतगर्दी रोकण जी ख़ातिरी न पियो कराए। टिनि मुल्कनि सां गॾिजी हिन खे समुझाइण जी कोशिश कई आहे। जेको दिल्ली सां कयो उहो ई काबिल सां कंदासीं। सेनेट जे स्टैंडिंग कमेटी मंशात फरोश अनमोल उर्फ पिंकी केस जो नोटिस वरितो। डीजी एएनएफ ईंदड़ इजलास में तलब। स्टैंडिंग कमेटी जे चेयरमैन चयो आहे त ॿुधायो वञे त अनमोल उर्फ पिंकी कंहिं खे ड्रग सप्लाई कंदी हुई। रांची में गिरफ़्तार मंशात फरोश अनमोल उर्फ पिंकी जो 3 ॾींहं जो जिस्मानी रिमांड मंज़ूर। गुज़िरियल ॾींहुं अदालत जवाबदार औरत जी जिस्मानी रिमांड जी दरख़्वास्त रद्द कई हुई। डीआईजी ॾखण जो चवणु आहे त अॼु जवाबदार औरत जे रिमांड जी ॿीहर दरख़्वास्त कई वई। अनमोल उर्फ पिंकी मथां अॻु में दाख़िल थियल केसनि जा तफ़सील बि गॾु कया पिया वञनि। मंशात फरोश औरत खे प्रोटोकॉल ॾियण ते एसएचओ इंस्पेक्टर ऐं 2 लेडी कांस्टेबल मौतल। शागिर्दियाणी फहमीदा लगारी वारे केस में भता खोरी समेत 5 नवां कलम शामिल। जांच कमेटी जे सरबराह सोहाई अज़ीज़ जे एसएसपी मिरपुर ख़ास सां मुलाक़ात। केस जे मुख़्तलिफ़ रोकनि ते ॻाल्हि ॿोल। एसएसपी मिरपुर ख़ास चयो आहे त केस जी शुरूआती चालान 1-2 ॾींहं में पेश कयो वेंदो। हतमी चालान फ्रांसिक रिपोर्ट अचण बाद जमा करायो वेंदो। आईडी सिंध पारां जोड़ियल जांच कमेटी जी रिपोर्ट आख़िरी मरहलनि में आहे। 1 या 2 ॾींहं में जल्द अवाम जे साम्हूं अची वेंदी। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी चट्टा भेटी इम्तिहाननि में मेरिट जी लताड़ ख़िलाफ़ नौजवान रोडनि ते निकिरी आया। हैदराबाद में उम्मीदवारनि ऐं शागिर्दनि जो कमीशन जे ऑफिस साम्हूं 5 कलाकनि ताईं धरणो जामी चांडियो। सिंधु नवाज़ घांगरो, समर जतोई, रोशन बुरड़ो, इज़ाक समेत जो मजीद सियाल, स्टार चांग, शाकिर नवाज़, शरई वहाब, मुंशी समेत सियासी समाजी अॻवानी वकील शरीक। उम्मीदवारनि पारां एसपीएससी चेयरमैन खे हटाइण, चट्टा भेटी इम्तिहान जा नतीजा रद्द करण ऐं शफ़ाफ़ जांच जो मुतालबो। अॻवाननि चयो आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो इदारो पंहिंजी साख विञाए चुको आहे। ग़रीब नौजवाननि जे हक़नि ते धाड़ो हणी नौकरियूं विकिरो कयूं थियूं वञनि। मेरिट जी लताड़ जो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी।